नाज़रीन ते एक अहम ख़बर शामिल कंदा हलूं। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो तय थी वियो आहे। मंज़ूरी बाद EFF तहत पाकिस्तान के $1 अरब कर्ज़ जी क़िस्त मिलंदी। RSF प्रोग्राम तहत $21 करोड़ फराहम कया वेंदा। प्रोग्रामनि तहत मजमूई अदायगियूं वधी $4.5 अरब ताईं पहुची वेंदियूं। पाकिस्तान जी मैशियत में सुधारे जो लाड़ो ॾिसण में अची रहियो आहे। IMF पारां इहो चयो वियो आहे महांगाई, करंट अकाउंट खसारो ज़ाब्ते में रहियो आहे, पर ॾेही नाणो जा ज़ख़ीरा वधिया आहिनि। कमज़ोर तबिके खे महांगी तवानाई जे असरनि खां बचाइण लाइ असराइता क़दम खयां पिया वञनि। IMF पारां इहो चयो वियो आहे। उन हवाले सां रिपोर्टर इस्लामाबाद सदाम हुसैन लाइन ते मौजूदु आहे। जी सदाम, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुलु, पाकिस्तान ऐं IMF जे विच में स्टाफ लेवल मुआहिदो तय थी वियो आहे। इन सिलसिले में ॿुधाईंदा आहियूं त एक्सटेंड फंड फैसिलिटी ऐं RSF कर्ज़ प्रोग्राम तहत ॻाल्हियूं कामयाबीअ सां मुकमल थी वियूं आहिनि। IMF तरफ़ां जारी कयल अलामी में चयो वियो आहे त AFF तहत पाकिस्तान खे $1 अरब कर्ज़ जी क़िस्त मिलंदी, जॾहिं त RSF प्रोग्राम तहत $21 करोड़ फराहम कया वेंदा। ॿिन्हिनि प्रोग्रामनि तहत मजमूई अदायगियूं वधी $4.5 अरब ताईं पहुची वेंदियूं। IMF मूजिबि पाकिस्तान जी मईशत में सुधारनि जो रुझान ॾिसण में अची रहियो आहे। महांगाई ऐं करंट अकाउंट खसारो कंट्रोल में रहियो आहे ऐं परॾेही नाणे जा ज़ख़ाइर पिणु वधाया आहिनि। IMF तरफ़ां इहो चयो वियो आहे त मशरिक़ वुस्ता में जारी छिकताण सबबि मुआशी ख़तरा अञा ताईं मौजूदु आहिनि। IMF हुकूमत ते ज़ोर ॾिनो आहे त कमज़ोर तबिके खे महांगाई तवानाई जे असरनि खां बचाइण लाइ मुयसर क़दम खयां वञनि। जी